डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पवन जे रिपोर्ट मुताबिक यौमुल हक कश्मीर जो ॾियारो अॼु उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू में एसओपीज़ ते अमल कंदे कश्मीरियुनि सां गॾु इज़हार यकजहती यौमुल हक ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर ग़ुलाम सरवर अब्बासी, वाइस प्रिंसिपल प्रोफेसर इरफान कलोड़ो ऐं ॿियनि मुलाज़िमनि शिरकत कई। प्रोफेसर ग़ुलाम सरवर अब्बासी ऐं प्रोफेसर इरफान कलोड़ो चयो त 19 जुलाई 1943 ते कश्मीरियुनि पाकिस्तान सां अलॻ जो ऐलान कयो हो, उन करे हर साल 19 जुलाई ते यौमुल हक मल्हायो वेंदो आहे। सॼी दुनिया में कश्मीरी अॼु यौमुल हक पाकिस्तान मल्हाए रहिया आहिनि। इन ॾींहं खे मल्हाइण जो मक़सदु उन उहद जे तजदीद करणु आहे त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं उन जे पाकिस्तान सां हलाक ताईं जदोजहद जारी रहंदी। कंट्रोल लाइन जे ॿिन्ही तरफ़नि खां अलावा सॼे दुनिया में कश्मीरी अॼु यौमुल हक पाकिस्तान मल्हाए रहिया आहिनि। यौमुल हक पाकिस्तान जे मौक़े ते सॼी दुनिया में तक़रीबुनि जो बंदोबस्तु कयो वेंदो आहे। भारती कब्ज़े मां आज़ादी, जम्मू ऐं कश्मीर जो पाकिस्तान खां अलॻि यकीनी बणाइण जे लाइ जदोजहद तेज़ करण जे